नाज़रीन खे कोयटा में अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर है लसबेला मकरान कोस्टल हाईवे वेझो हादसो पेश आयो है। औरत ऐं ॿार फौती विया आहिनि ऐं 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ है, अवां सां शेयर कंदा हलूं। कोयटा में लसबेला मकरान कोस्टल हाईवे वेझो हादसो पेश आयो है। औरत ऐं ॿार फौती विया आहिनि जॾहिं त 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ख़बर अवां सां शेयर पिया कयूं। अहम ख़बर है कोयटा में लसबेला मकरान कोस्टल हाईवे वेझो हादसो पेश आयो है। औरत ऐं ॿार फौती विया आहिनि, 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। अवां खे आगाही ॾींदा हलूं। अफ़सोसनाक ख़बर है कोयटा में लसबेला मकरान कोस्टल हाईवे वेझो हादसो पेश आयो है। औरत ऐं ॿार फौती विया आहिनि जॾहिं त 8 ॼणा ज़ख़्मी पिण थिया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं कोयटा में आज़ाद बलोच खां। जी आज़ाद, हादसे बाबत अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? हाँ जी, बिल्कुल ही अफ़सोसनाक रोड हादसो पेश आयो है। बलोचिस्तान के इलाके लसबेला मकरान कोस्टल हाईवे ते बस ऐं सुज़ुकी के विच में टक्कर थी पियो है। टक्कर के नतीजे में औरत समेत ऐं ॿार फौत थी वियो है। 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। इतला मिलण ते रेस्क्यू टीमूं पुलिस वाक़े वारे हंधि पहुची करे ज़ख़्मी ऐं फौतियुनि जे लाशनि खे लसबेला अस्पताल मुंतकिल करायो आहे, जिते फौतियुनि ऐं ज़ख़्मी जी सुञाणप कई पई वञे। हिन वक़्तु जेको आहे ज़ख़्मी आहिनि वो 8 ज़ख़्मी आहिनि। 8 ज़ख़्मी मां जेको आहे त कुझु जी हालत गणती जोगी हुजण करे खेनि कराची रेफर कयो पियो वञे। जेको आहे त पुलिस राब्तो कंदे ॿुधाया त कोच जे ड्राइवर खे गिरफ़्तार करे वरितो आहे ऐं कोच खे पंहिंजे तहवील में वठी छॾियो आहे। ऐं वाक़ई जेको आहे त तेज़ाफ़ाई सबबु पेश आयो आहे। वाक़ई जी वधीक पुलिस जांच करे रहियो आहे। जी महिरबानी मां जी अपडेट करण लाइ।